टेमा से अहम खबर शेयर कर रहे हैं। डोकरी मां जिथे गैस जी हथरादू लोड शेडिंग ऐं ॻरा बिल मोकिलण ख़िलाफ़ रहवासियुनि एहतजाज कयो आहे। सैयद गुलाम नबी शाही सुमरापाड़ी जे रहवासियुनि जो गैस ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। गैस इंतज़ामिया 8 महीननि खां हथरादू वाल हणी गैस बंदि करे छॾी आहे। मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे बिना देर सुमरापाड़ी में गैस बहाल करे ॻरा बिल मोकिलण बंदि कया वञनि मुतालबो कयो वियो आहे। अहम ख़बर खे ॾियूं पिया। डोकरी मां जिते गैस जी हथरादू लोड शेडिंग ऐं ॻरा बिल मोकिलण ख़िलाफ़ रहवासियुनि एहतजाज कयो आहे। सैयद गुलाम नबी शाही सुमरापाड़े जे रहवासियुनि गैस ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। गैस इंतज़ामिया 8 महीननि खां हथरादू वाल हणी गैस बंदि करे छॾी आहे। बिना देर सुमरापाड़े में गैस बहाल करे ॻरा बिल मोकिलण बंदि कया वञनि मुज़ाहिरीन इहो मुतालबो कयो आहे। गैस जी हथरादू लोड शेडिंग ऐं ॻरा बिल मोकिलण ख़िलाफ़ रहवासियुनि एहतजाज कयो आहे। सैयद गुलाम नबी शाही सुमरापाड़े जे रहवासियुनि गैस ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। गैस इंतज़ामिया 8 महीननि खां हथरादू वाल हणी गैस बंदि करे छॾियो आहे। बिना देर सुमरापाड़े में गैस बहाल करे ॻरा बिल मोकिलण बंदि कया वञनि। तफ़सील मालूम कंदासीं। डोकरी मां आवाज़ जे रिपोर्टर अतर मेमण खां। जी अतर, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल। डोकरी में गैस जी लोड शेडिंग ऐं ॻरा बिल मोकिलण ते सैयद मस्त गुलाम नबी शाह पाड़े ऐं सुमरापाड़े रहवासियुनि जो गॾियल एहतजाज गैस ऑफिस जो एहतजाजी गुज़ारो कयो आहे। उन मौके ते शाहिद अली सुमरो आहे, मोहम्मद उर्सी सुमरो, उस्मान कलोरो, शाहिद खान कास्केली, मुख्तार रोमन ऐं ॿियनि जी में गैस जी हथरादू लोड शेडिंग ॻरा बिल मोकिलण ऐं मस्त गुलाम नबी शाह दरगाह भरिसां गैस पाइप लाइन में वाल बंदि करण वारे अमल ते गैस ऑफिस जो एहतजाज कयो आहे। उन मौके ते एहतजाज कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डोकरी तालुके जी इंतज़ामिया सुमरापाड़े जी गुज़िरियल 8 महीननि खां पाइप लाइन हथरादू वाल हणी गैस बंदि कई वई आहे। जंहिं सबबु केतिरनि ई मुश्किल मुंहुं ॾेई रहिया आहियूं। मुतालबो कयो त असांजा मसइला हल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ठीकु आहे, तव्हां जी महिरबानी अपडेट करण लाइ।